तलहार में मक़ामी फनकारनि पारां सहायता न थियण ख़िलाफ़ अनोखो एहतजाज कयो वियो। तलहार जे मक़ामी फनकारनि लॉकडाउन दौरान सहायता न थियण ख़िलाफ़ अलादीनो कंबराणी, रमज़ान मंगणहार, मोहम्मद हसन उर्फ गाढ़ो फ़कीर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में गीत ॻाई अनोखो एहतजाज कयो। उन मौके ते फनकारनि जो चवणु हो त लॉकडाउन सबबि रोज़गार न हुजण करे घरनि में फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुननि चयो त लॉकडाउन दौरान न सिंध सरकार जो राशन मिलियो आहे ऐं न ई वरी वफ़ाक़ वारे एहसास प्रोग्राम में शामिल कयो वियो आहे। मक़ामी फनकारनि सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मक़ामी फनकारनि जी सहायता करे बुखुनि विघे मरण खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।